जय झूलेलाल फ्रेंड्स, मुंहिंजो नालो आहे नरेश ऐं तव्हां ॾिसी रहिया आहियो सिंधियन जी मौज। उम्मीद आहे तव्हां सभु घर हूंदा, सुरक्षित हूंदा। फ्रेंड्स प्लीज हेल्प मी। जी हाँ फ्रेंड्स, अॼु मां हिते तव्हांजी हेल्प घुरण लाइ आयो आहियां। सभिनि खां पहिरीं त तव्हांजो धन्यवाद। तव्हां मुंहिंजे वीडियोस खे लाइक था कयो, शेयर था कयो, मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब बि था कयो। सिर्फ़ तव्हांजे प्यार जे करे ई मां अॼु हिते आहियां। हाणे जेके मुंहिंजा वीडियोस नवां माण्हू ॾिसनि था, उन्हनि सां हिकु रिक्वेस्ट आहे, अगरि तव्हांखे वीडियोस वणनि था त प्लीज उनखे लाइक कयो, शेयर कयो ऐं असांजे चैनल खे सब्सक्राइब बि कयो। मां पंहिंजे यूट्यूब अकाउंट में एनालिटिक्स में अहिड़ो कुझु ॾिठो आहे कि जेको मां तव्हां सां शेयर तो करण चाहियां। फ्रेंड्स यूट्यूब ते मुंहिंजा जेतिरा भी व्यूज अचनि था, उनजो सिर्फ 25% हिस्सो अहिड़ो आहे कि जेके मुंहिंजा सब्सक्राइबर्स था ॾिसनि, यानी कि टोटल व्यूज जो सिर्फ 25% हिस्सो सब्सक्राइबर्स जे थ्रू तो अचे ऐं बाक़ी आया 75% जेके व्यूज आहिनि उहे नवनि माण्हुनि जा आहिनि जे मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब न कयो आहे। फ्रेंड्स अगरि रफली गणो त मुंहिंजे चैनल ते रोज जा 1000 व्यूज गणो त उनजा 25% यानी 250 व्यूज सब्सक्राइबर जे थ्रू था अचनि ऐं बाक़ी आहे 750 व्यू उन्हनि जा आहिनि जंहिं मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब न कयो आहे। अगरि इहे 750 माण्हू मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब करन त मूंखे रोज जा 750 नवा सब्सक्राइबर्स मिलन। अगर मां 750 जी जगह ते 500 गणा त भी उन हिसाब सां मंथली मूंखे 15,000 नवा सब्सक्राइबर मिलन ऐं ईअं ई साल जा गणियूं त 1,80,000 सब्सक्राइबर मिलन। पर अहिड़ो थिए नथो। मां त चवां तो 1,80,000 भी न, खाली 50,000 सब्सक्राइबर अचन साल में त भी मां ईअं समझां कि मुंहिंजा वीडियोस माण्हू पसंद करन था ऐं सिंधी सपोर्टर्स जी भी कमी कान्हे का। तव्हांखे शायद विश्वास न अचे त मां पंहिंजे यूट्यूब एनालिटिक्स जो स्क्रीनशॉट भी तव्हां सां शेयर तो कयां। तव्हां हिन स्क्रीनशॉट में ॾिसी था सघो जेको वीडियोस ते वॉच टाइम मिलियो आहे उन मां सिर्फ 25% सब्सक्राइबर्स जे थ्रू आहे ऐं बाकी 75% नॉन सब्सक्राइबर्स जे थ्रू आहे। ऐं मूंखे लास्ट 28 ॾींहनि में सब्सक्राइबर्स घणा मिलिया आहिनि उहे भी तव्हां हिते ॾिसी था सघो। सिर्फ 373 सब्सक्राइबर्स मिलिया आहिनि मूंखे हिकु महीने जे अंदर, यानी रोज जी एवरेज सिर्फ 10 सब्सक्राइबरनि जी आहे। फ्रेंड्स इन ई करे ई मां यूट्यूब ते 2.5 सालनि खां मेहनत कयां पियो पर मूंखे सब्सक्राइबर्स सिर्फ 6000 मिलिया आहिनि हींअर ताईं। त इन करे मां तव्हां सभिनि खे हिकु रिक्वेस्ट तो करण चाहियां कि प्लीज 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 मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब कयो। पर हा, अगरि तव्हांखे वीडियो वणनि था त ई कजो, बाक़ी कोई जबरदस्ती कान्हे का। अगरि तव्हांजो साथ मिलंदो त मां भी अॻियां हली करे सुठे में सुठो कंटेंट तव्हांखे ॾींदुमि। बस एतिरो ई चवणो हुयो तव्हांखे। तव्हां सां वरी मुलाक़ात थींदी अॻिले वीडियो में। तेसिताईं लाइ गुड बाय। तव्हांजो ॾींहुं शुभ रहे। जय झूलेलाल।